आला शेव खैरा तेरे बता खाओ खैरा खैरा ते हाल जो खैर लगो क्या तो थोड़ो वडेरे सा कम फैसलो आकड़ो किथे आ वडेरो वडे बैठो अंदर आओ तावे तो वडे गछि हां वडे के जो फैसलो आ वडे गछि बुराई बुराई हां वचिया आज के ये तो थोड़ी मां से पसी आऊं बाबा वचिया वालेकुम सलाम वाले हाल छा मसलो थियो तुम क्यों अब खैर आ हे ये बोलवा अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम अल्हम्दुलिल्लाह ता बुधायो अजा कुशन कया अल्हम्दुलिल्लाह ता बुधायो अरे हलायो अदिना आऊं जबर खान आया जी जी तरबट खाना मुझे भाई के करंट लगो आ अच्छा चिबर खान के सही ई मोतबर संजय इलाके में दुकान खोले बैठो आ हां मोतबर दिसने समझा नहीं तू चुप करे चुप करे तो जय मुझे भाई बाबा समझायो से अब बात फैसले आया तो चुप करे हो ना गाल इतनी करे तो भाई का फोन कोला अब गाल कर दो आऊं इन चा कयो आ दुकान जे तालन में रात मां न छली करंट हई मुझो भाई चो वने पियो चेक कई को दुकान ताला खुलियल त नाइन वरी चेक कई फल आ पानी दिलचस्पी करायो तो चेक कई त कर तालन में हाथ हई चुप करे गारू जो दे जम के भला मैं तो गाल चुप करे अब फैसले आया चुप करे ना बहुत लायक है चुप करे ना गाल कर बोलवा मैं पर गाल मैं बुधा गाल गाल तपो तालन में ये हाथ हई त ताले में करंट अच्छा मुझे भाई के लग्यो करंट अच्छा जिन्ना अस्पताल में पियो जिन्ना अस्पताल में मुझे भाई तो ये जिन्ना अस्पताल में पियो आ हाने आऊं तो वट उम्मीद खणी आऊं बतारे बिल मुझे फैसलो कर असा दा इंसाफ कर बिली मैंने जुल्म तो करे असा जा इंसाफ थींदो भाई साहब ई दवे था तो जुल्म मां करो क्यों गाल काल दुकान में रात जो 2 बजे इन जे भतीजे जो केड़ो कम जो तालन में हथ विधे हथे वे देना है हुनजो दुकान मालिकाणी है दुकान मुजो आ वडेरा दुकान मुजो आ ए पाड़े वारा आइन ए इन जो जो बटरी जो आ वो रात जो 2 बजे दुकान में दुकान मां गाली कोनी ना पता ता के चलजी बोड़ो ए बोड़ो ना है समझे चारो चौथो समझे गाल कर तोखा वडो आ चारो चौथो करे मुडे नु समझाई से चंबा ने तोखा वडो आ हणो वडो आ गाल कर बता तू फैसलो कीनो करी समझाई गाल कर समझी तो गाल कर बया जो को रात जो 2 बजे पर जेका ए गाल करे तो त ना ही मुझे तालन में करंडा ना ही छा बाकी कूड़ हणे तो समो सीधो कूड़ हणे तो मुंह तो ॾिसो कहिड़ी हालत अथसि तू मुंह के छॾियो गाल कर ॿुधा ॿियो आहे जेको सॼो कूड़ हणे थो ॿियो हिकु बोड़ो आहे ॿियो सॼा कम इन जा उबता अथई कई चकर पहिरियां ऐं पहिरियां कई चकर दुकान ते सामान वठण बि आया आहिनि बोड़ो आ ते भाई दुकान ते सामान वठण बि आया तालन में करंट पाणी अची वियो आहे जा ओ छोकरा जी जी गोतारा हां यार इनके पाया पानी दे प्यार थदो वदो प्यारी ने गरम लगा पिया न थदा थियन कोई बाकी इंसाफ जो पानी पिया पानी पिया जी साहब अच्छा वॾो आहे त पोइ हीअं उंगलियां बोतार ॾिसो था इज्जत पियो करे पानी पियणो था हीअं उंगली थो हणे बोतार तां ॾिसो था न पियो पियो पानी पता पानी पियो गिलास बोतार जे करे छॾे थो ॾियईं बोतार जे करे ओडो लांतिया बोता सा माण्हू सम ये इज्जत कर बिया साईं तां दी के छॾी मां समझ ये इज्जत कर बिया बोता पी पानी पी कोप खण बोतार दी केड़ी इज्जत मैं तू पांच ला क्या अब यो ता यो घबरायो न मशीरे घुराया तो काय मसला लगे मशीरे जी गोतारा वैना जरा जे मसलो है बोल के नंबर दे वरी सदिक के सुकून से वेण अच्छा हाँ अचां तो जी गोतारा हुकुम कर नाला खैरा खुश कर पोतरो खणी आ जाओ तम पुत्र मां खणी आवा पुत्र मोटा पंजो चरबट खान आई दुकान वालो मसलो थी वियो त चरबट जे खान जे बाइटे चिबड़ के त दुकान में करंट लगो
હવે ચરબટ અહીં દુકાન સામે વેઠા था मसलो खणी आया हिकिड़ो ये वेठा त हा बसि वेठा जो मसलो थियो आहे इहो त चरबट जे भाइटीअ खे चिबड़ ख़ान खे दुकाननि मां तालनि मां करंट लॻो आहे। हाणे दुकान वारो चए थो त मां करंट हयो न आहे। हाणे करंट लॻो आहे त कीअं लॻो आदमी एॾो शेक अची करंट लॻो आहे मां ज़ख़्मी थी वियो आहे ऐं ICU में पियो आहे ऐं हॉस्पिटल आहे जना हॉस्पिटल। त हाणे मसलो सम्झ नथो अचे मूंखे तुंहिंजो मसलो हल कयूं त हाणे कीअं कयूं बहुत वटि आया आहिनि मूं वटि बसि मां ॿुधाए कीअं हल कयूं हिननि जो। इनजो मसइलो कुझु न आहे साहब, इनजो मसइलो मां ईंदो ईअं थो हलूं कयां बसि बिल्कुलु ईअं कीअं हल थींदो ॿ टे सुवाल थींदा जी। छा करियां फ़ैसिलो हीअं चुटकी में हल थो करे ॾियां बसि। बसि इहो कुर्ब कर या कुर्ब कर जान छॾाए। हे ख़बर दुकानदार अलाए कंहिं दुकान कंहिं वठाए ॾिनई बोतार वठराए न बाक़ी ॿियो केरु वठराए वेंदो बाबा। दुकान में सामान केरु रखाए केरु ॾिनई सॼो सामान बोतार बताए ॾिजाइनि। सॼो कमु बोतार जो मां हुते त ॻोठाइण वियुसि। अच्छा तो दुकान वग़ैरह दुकान वठी नहीं सामान ॻोठा आयो आहे ॻोठा आयो आहे मां चवां थो दुकान में करंट में ताला में तालो में करंट बस तूं फ़ैसिलो मूंखे ॾिनो आहे न तूं चुप कर। फैसलो कयो बाबा फैसलो हाणे ॻाल्हि तुंहिंजो मसइलो इहो आहे हाणे चाचा वॾो आयो आहे अची ॾाणी में चाचा आयो आहे हाणे ॻाल्हि ॿुध इहो फ़ैसिलो ॾिनो सभु कुझु तो घोतार कयो आहे न मूंखे अॻवान आहे बोतार ॿुधी ॻाल्हि ॿुध तो घोतार दुकान खोले ॾिनो आहे न हाणे ॾंड बि घोतार ई करे चाहे चरबट ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पुटु इहो जेको बि इलाज आहे जेको बि ख़र्चु आहे सभु घोतार कंदो हाणे सम्झी विया सभु घोतार कंदो। भाई इहो छा आहे ॻाल्हि ॿुध न इहो आहे छा इहो ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी माणे इलाइक़े में इहो पहिरियों फ़ैसिलो आयो आहे माणे हल कर इलाइक़े में नाला बि थींदी चलो नथी ॾिनो कर ॻाल्हि सम्झंदो कर मोते ॾिनो आहे सम्झंदो ॻाल्हि सही आहे तव्हांजो फ़ैसिलो थियो हाणे तव्हां ख़ुशि आहियो तव्हांजी जॾहिं मोदी अची वई आहे बोतार तव्हांजा लख थोरा न, इहो असांजो फर्ज़ु आहे। असां असां ग़रीब फर्ज़ु बंदा आहे को कयो आहे लख नाला असां खे तमामु तमामु ऐं तव्हांजे हॉस्पिटल में मां बचां थो कयो वार्ड में दाख़िल थियां कहिड़े हॉस्पिटल नालो छा आहे 12 नंबर वार्ड जिना हॉस्पिटल जना हॉस्पिटल आहे पर मां अचां थो हाज़ुर तव्हांजी का मां हाज़ुर आहियां न ॻाल्हि दुकानदार का असांखे बसि इन ॻाल्हि न कयो इन ॻाल्हि न कयो बसि फ़ैसिलो थी वियो फैसलो थियो न दोषी न थियो फैसलो थी वियो आहे। गार ॾे तू न बस छॾ हाणे तूं ॻाल्हि न कर ॻाल्हि तूं तूं छॾी बाबा सिधो थी ॻाल्हि न कर सिधो थी वियो 57 लाख घोड़नि मां फसी वियो ठीकु आहे हाणे मूंखे इजाज़त आहे ठीक है मां हलां थो साहब हा वाह महिमान खे न छॾिजाओ छलो कुठायो आहे मूं छलो ने इहा जेकी उन तो लॻाए थी मूंखे तोखे ॼणा जो छलो ॿिए कंहिंजो हाणे ॾियणो आहे तो वरी छलो कोाए छॾियो बसि मां चयुमि साहब मां अहिड़ा महिमान आया आहिनि फ़ैसिलो मूं कयो आहे मां ख़ुशी में छलो पहिरियों फ़ैसिलो मुंहिंजो सही आहे होटल तव्हां वियो छलो कोायो ते सेट मुंहिंजे चलो हा छलो खा माने खाए पोइ